नाज़रीन, तला लॻ हैदराबाद खां ईंदड़ अकरम वाह मां नामालूम शख़्स जो लाश हथायो आहे। रिपोर्टर मंजीलाल मूजिबि तलार लॻ हैदराबाद खां ईंदड़ अकरम वाह मां नामालूम शख़्स जो लाश हथायो आहे। अहिड़े इतला ते तलार पुलिस पहुती ऐं लाश खे रेस्क्यू करे इस्पताल मुंतक़िल कयो, जिते सॼो ॾींहुं सुञाणप लाइ लाश रखियो वियो। जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी। डॉक्टर मूजिबि लाश 4 ॾींहं पुराणो आहे। संदसि उमिरि 45 साल लॻे पई ऐं लाश ते तशदुद वग़ैरह न थियल आहे। जॾहिं त लाश जी सुञाणप न थियण करे लाश खे एदी वेलफेयर मातली हवाले करे लाश खे लावारिस करार ॾेई दफ़नायो वियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।